अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम पंहिंजी वसंती पंहिंजे वाहन में आऊं जो मेज़बान राहिब अली चांडियो। अॼु असां मौजूदु तालके उमरकोट ज़िले उमरकोट जिन तारीख़ी माग थर जे हिन वीरान भिटुनि सां जेके से वास्तो रखंदड़ आबाद ॻोठ में मौजूदु आहियूं, जेको ॻोठ पुनू भील जे नाले सां जेको आहे सो मशहूरु आहे। हिन ॻोठ में न सिर्फ़ु जेको तारीख़ी ॻोठ आहे जेको राजार जे नाले सां मशहूरु बि आहे, हिन जे आसपास जेके ॿिया ॻोठ आहिनि तोड़े राजारी सां वास्तो रखंदा, पर जेको असुलु ॻोठ हो जेको तारीख़ जे माना किताबनि में जेको तारीख़ी जेको ॻोठ रहियो आहे उहो ई राजार ॻोठ आहे, जंहिंमें पुनू भील में अॼु असां मौजूदु आहियूं, जेको बुनियादी सहूलनि खां वीरान आहे, जिते का बि बुनियादी सहूलियत न आहे। न हिते पीअण जो पाणी आहे, न ई वरी हिते बिजली आहे, न इस्पताल आहे। ॻोठाणा मौजूदु आहिनि। पुछूं था ॻोठाणनि खां त कहिड़ियूं जेके आहिनि से सहूलियतूं हिन ॻोठ में मौजूदु न आहे ऐं उहे ज़िंदगी कीअं गुज़ारनि था। अदा तव्हांजे ॻोठ में कहिड़ियूं सहूलियतूं कोन्हे? अदा असां ना पानी आहे, ना असां लाइट आहे, ना असां रोड आहे, ना असां स्कूल आहे, ना असां इस्पताल आहे, ना असांखे इमदान मिले थी। इमदानी का शइ असांखे कोन मिली आहे। भला पोइ तव्हांजे ॻोठ में हिते तव्हां हिन वीरान ॻोठ में रहो था, पोइ तव्हांजो पेट जो गुज़र सफ़र किथे करियो था? पेट ते असीं मज़ूरी करियूं था, जेको पेट भरियूं था। का शइ कोन्हे असां काठियूं चुंडियूं था, उनमें पेट भरियूं। का शइ ते कोन इमदानी एतिरी हले पई, असांखे का शइ कोन मिली आहे। रोड ऐं रस्तो बि आहे? का बि शइ हिते असां कोन आहे। हिते का बि सार संभाल के असां मिस्किननि जी कोन लधी आहे, ॿुधी आहे जी। हा, पोइ आॾो खुसूर सिर ते आहे पिया वसायूं। भला जेको बनियनि मां गुज़र सफ़र हूंदो हो न, जी उहो बि चवंदा त अवी न पोखियो त असांखे को आधारो ॾियनि न, अबा हीअ अव्हांखे सहुरो ॾियूं था। सही। हा, सो असांखे का शइ कोन्हे। पाणी जी तकलीफ़ पाणी कोन्हे। भला हर शइ जो काठियूं मथे ते खणियो वञूं, भला हुन में छा आणियूं? पाणी तव्हां किथां भरण वञो था? पाणी हो 3 माइल हेॾा हो रजारी हुन खां बि खां उतां पाणी भरण उतां मथंदे मथे ते तव्हां पाणी खणी ईंदा? मथे ते खणी अचूं। भला ही तव्हांजा हिते ॻोठ में ही तव्हांजा तमामु घणा ॿारड़ा मौजूदु आहिनि, इहे हिते तइलीम जे लाइ हिते स्कूल बि मौजूदु न आहे, हीअ हितां खां परे पंधु वेंदा आहिनि। भला हिननि खे कुतनि ॿिलनि जो को डपु ठाह कोन थींदो आहे? साईं डपु चाह त आहे, पर मजबूरी सां मन को सुधारो थिए वीचारनि खे रवाना करियूं त कयो न। बिल्कुलु। धी तव्हांजी धी केॾां वई आहे? पोइ मरी वई न। छाजे करे? छा थियो हुनखे? ही ॼमियो न मुई खून छुटो, असांखे सवारी न मिले। 5-6 ॾींहं पोइ इस्पताल में पुगासूं। पोइ 5 बजे छोकिरी ॼायो, 6 बजे मुंहिंजी मुई 5-6 ॾींहं वञी पुगासूं। कंहिं वञूं? पोइ अबा उहा वीचारी गुज़ारे वई। पोइ ऐं नानी बि पारां। अच्छा, तव्हांजी नानी आहे? ऐं नानी आहियां। भला हिनजी अमर जेका गुज़ारे उनखे का बि सहूलियत कोन हुई? न कोन हुई सहूलियत। हा, सवारी मिली जो तव्हां हा इस्पताल खणे पहुचाऊं। पोइ उहा जेका गुज़ारे वई? गुज़ारे वई। हाणे हिनखे तव्हां जेका पालना कयो? पालू बकरी कोन्हे जेको खीर पीआरा हिनखे वीचारे खे। रबड़ी रधियो अटी पाणी जे अटे जी उहो पीआरनि, हिन जा अहिड़ा हाल थी विया। अच्छा हा नाज़रीन, तव्हां ॿुधो त हिन अमर जूं तव्हां वीचार बि ॿुधो त हीउ नंढड़ो जेको संदसि धीउ जो हो ऐं जेका हिन जी धीउ हुई उहा हिनखे ॼमंदे जेका आहे सा तक़रीबन 2 महीना पहिरीं जेका आहे गुज़ारे चुकी आहे। ऐं हिनखे जेको आहे पीआरण जे लाइ खीर बि मौजूदु न आहे। हिनखे रबड़ी जेका आहे खिचड़ी करे जेको आहे खाराई वञे थी। ऐं तव्हां ॾिसो पिया हिन वक़्तु बि हिन ॻोठ जी आबादी, हिन ॻोठ जा माण्हू वारा ऐं हिन ॻोठ जा झांगीअड़ा जेके हिन ॾुखियाई वारी ज़िंदगी में कीअं सूरनि में ज़िंदगी गुज़ारनि था। ऐं उन सां गॾु हीउ नंढड़ो जंहिंजी अमड़ गुज़ारे वई हली, इन जो सबबु इहो हो त हिननि खे जेको आहे हिन रस्ते जे लाइ घणेई वाजायो, घणेई जेको आहे सवारी जे लाइ वाजायो, पर का बि हिननि खे सवारी ऐं जेको आहे मौक़े वारे हंध ते न पहुती। ऐं न ई वरी जेको आहे उन टाइम ते पहुती जो उनखे खणी वञी इस्पताल जल्द पहुचाइजे, उनजो ज़ेरे इलाज कजे। पर गुज़िरियल 5-6 कलाकनि खां पोइ जेका आहे उनखे इस्पताल नियो वियो, जिते हिन जी अमड़ जेका आहे
सूर हिन सां ते पंहिंजी ज़िंदगी जेका आहे असां विञाए वेठी ऐं नंढड़ो अॼु बि पंहिंजी नानी जी पालना में मौजूदु। हिन ॻोठ में तव्हां वटि का बुनियादी जी सहूलियत का सहूलत ना है, बिल्कुल कोई सहूलत ना है। जिस देश के कूचे कूचे में अफला सवारा फिरता हो, जहाँ धरती भूख उगलती हो, जहाँ दर्द फलक से गिरता हो, जहाँ भूखे नंगे बच्चे भी आहों पे पाले जाते हों, जहाँ सच्चाई के मुजरम भी जिंदान में डाले जाते हों, उस देश की मिट्टी बरसों से ये दर्द जिगर पे सहती है, ये दर्द जिगर पे सहती है। असांजो ही ॻोठ जेको 200 घर ते मुश्तमिल आहे, तक़रीबन हिते का भी सहूलत ना आहे, ना ही प्राइमरी स्कूल, ना रोड, ना रस्तो, ना पीअण जे पाणी जी का सहूलत। असां जेके हींअर कोरोना वायरस जी जेका वबा आई उन मंझि असांखे का भी सहूलत हुकूमत खां ना मिली। असांजी यूसी जा जेके चेयरमैन आहिनि, MN MPs आहिनि, असांजी यूसी फ़कीर अब्दुल्ला, तक़रीबन आउं जो चवां त पूरी यूसी फ़कीर अब्दुल्ला में किते अन्न जो कण जेको आहे उहो बि नाहे मिलियो। अवां जी हींअर ॾिठो नंढड़ो ॿारु जंहिंजी माउ गुज़ारे वई, उनखे पीअण जे लाइ खीर बि, उनजे घर में खीर बि नाहे, ॿकरी बि नाहे जेको उनखे खीर पीआरे, उनजे घर में अटो बि नाहे जेको खाइनि। उहे ज़िंदगी कीअं बसर करे रहिया आहिनि उन्हनि खे केरु थो सम्झी सघे, ग़रीबनि जो दर्द केर बि हिन दुनिया मंझि नथो सम्झी सघे। असां जेके आला ऐवाननि में वेठल आहिनि, असांजो उन्हनि खे अर्ज़ु आहे, वेनती आहे त असां ग़रीब जेके मारूड़ा माण्हू मुल्क मलीर में जेके माण्हू वेठा आहिनि, खुदारा उन्हनि जे बारे में कुझु सोचो। उहे बि पाकिस्तान जो हिसो आहिनि, उहे बि सिंध धरती जे सीने ते रहनि था, उन्हनि बि सिंध धरती जे लाइ जंगूं विड़ियूं, उन्हनि बि हिननि जे लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं। अॼु बि उहे हर खेड़ी हिन सिंध धरती जे सीने था, अॼु बि अन्न उपाइनि था। अॼु बि ही मुल्क, ऐं इहो चवां थो त 70% मुल्क जेको आहे ग़रीब अवाम हलाए थी, पर अफ़सोस जेके बि MN MPs आहिनि या जेके बि लीडर आहिनि उहे ग़रीबनि जे बारे में केर बि नथो सोचे। असांजो अर्ज़ु आहे त असांजे ॻोठ में प्राइमरी स्कूल, रोड, रस्तो, जेके असांजो हक़ीक़ी जेके बुनियादी सहूलतूं आहिनि उहे असांखे ॾिनियूं वञनि। असांजो अर्ज़ु आहे, असांजी हुकुमराननि खां हिकिड़ो वेनती आहे त असां ग़रीबनि ते हिकु महिर जी नज़र कई वञे। महिरबानी। नाज़रीन, हिन नौजवान जा तव्हां वीचार ॿुधा, ही टैलेंटेड नौजवान, हिन आबाद ॻोठ में अहिड़ा नौजवान जेके टैलेंटेड पढ़िया लिखिया नौजवान मौजूदु आहिनि, उनजे बावजूद बि ही ॻोठ वीरान में रहे थो। ऐं हिननि जी ॻोठाण जी इहा ई जेका आहे सा हिकिड़ी अपील आहे त महिरबानी करे, बराए महिरबानी असांजे ॻोठ ते बि नज़र कई वञे, असांखे पीअण जे पाणी जी काल्ह सहूलियत ॾिनी वञे, असांखे बिजली जी सहूलियत मुहैया कई वञे ऐं असांखे इस्पताल जी सहूलियत मुहैया कई वञे, त जीअं असां हिन थर भिटियुनि में रहूं था ऐं को नांग जे ॾंगण खां जेको आहे सो असां उन्हनि जो इलाजु करायूं, अहिड़ी का डिस्पेंसरी बि असांखे मुहैया कई वञे। ऐं हिन ॻोठ में जेके ही तव्हां नौजवान नंढड़ा ॿारड़ा ॾिसो पिया, जंहिं लाइ शाइर मौजे जुनू लिखे थो त हिन देश जे ॿारनि जी बसि तोखे पारत आहे, मिसकिन जे ॿारनि जी बसि तोखे पारत आहे। त असांजी इहा ई हिन ॻोठाण जी अपील आहे त बराए महिरबानी असांजे हिन नौजवान नस्ल जी, ईंदड़ नस्ल जे लाइ का परघोर कई वञे ऐं असांखे हिकु गवर्नमेंट जो स्कूल मुहैया कयो वञे ऐं बुनियादी सहूलियतूं जिन खां असांजो ॻोठ महरूम आहे। ही सदिनि खां आबाद ही ॻोठ जेको सदिनि खां ई हिन ॻोठ में का बि बुनियादी सहूलियत न आहे, बराए महिरबानी असांखे उहे बुनियादी सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। अदा तव्हां ही पाणी जी केन ख़ाली खणी वञो पिया, किथां पाणी भरणु वञो? पाणी असीं तालको कुनरी में जा 3 मील 4 मील ताईं उतां भरूं था पाणी। अच्छा, ही तव्हां मथे ते हा, केन मथे ते केन खणूं था। माने ही तव्हां 3 खां 4 मील पाणी केन जेका हिन भेटुनि में सुबुह जो वञूं था त शाम जो 3 बजे 4 बजे अचूं था, हिकिड़ो ड्रम पाणी जो खणियो। अच्छा, सुबुह सवेरे वञो था, शाम जो 4-5 बजे अचो था, हिकिड़े ड्रम खणी। जी जी हा। पोइ हिते पाणी तव्हांजो पातार जो मिठो आहे या खारो? खारो आहे, खारो बिल्कुलु खारो। आरो प्लाट लॻी वञे मिठो थिए बिल्कुलु, बाक़ी उहो बि मौजूदु न आहे। उहो मौजूदु न आहे। पोइ तव्हां ही पाणी जेका रोज़ जो मामूल आहे तव्हांजो, पाणी तव्हां रोज़ानी भरणु वञो था? पाणी रोज़ानी भरणु वञूं था न। पाणी त आख़िर खपे थो न। बिल्कुलु, पेट लाइ पाणी त खपे। पाणी खपे थो। भला तव्हांजे पेट जो गुज़र सफ़र छा ते हलंदो आहे, कहिड़ी शइ? बाबा हिते असां वटि का शइ कोन्हे, वसकारे बनियूं थियनि थियूं त उन ते कुझु न कुझु थिए थो। बाक़ी सो उहो बि हाणे जेको सो ख़तमु थी वियो, हुकूमत चए थी न पोखो। अच्छा, पोइ माना तव्हांजे लाइ गुज़र सफ़र जो गुज़र सफ़र को कोन्हे, काछनि ते गुज़र सफ़र थी थो। काछियूं छा आहे, हाणे भॼी वेंदा तीअं ॿिए मुल्क ते, भॼी इलाही
भला हिन सांगड़ ॻोठ सखर में हेॾे। तव्हांजे में का बिजली को न सहूलियत का शइ कोन्हे बिजली का जेकॾहिं तव्हांजे ॻोठ में को माण्हू हिते बीमार थी पए त पोइ हुनखे तव्हां बीमार थी पए त पोइ असां हिते पुॼी कोन था सघूं जे पुॼी वञे त पोइ ॿिए ॾींहुं टे ॾींहं पुॼे थो त उहो कीअं पुॼे उहो ख़तमु थी वञे बसि भला हितां रोड तव्हां रोड बोड हुते का शइ कोन्हे आस पास में को आबादी माना रोड ॿियो को आबादी रोड उहो आहे बसि जेको इहो ई आहे पर जेको 4 किलोमीटर आहे बसि अच्छा उन 4 किलोमीटर त हितां तव्हां पंधु वञो था पंधु वञूं था बसि पाणी पीअण जो किथां भरींदा आहियो 6 किलोमीटर परे हो राजाजी राजारी खां तव्हां पाणी भरींदा आहियो अच्छा भला तव्हांजे हिन घर जे अंदरि न त तव्हां वटि लाइट आहे न अस्पताल आहे न ई वरी हिते तव्हां आबादी आहे हिन हिकिड़ी झंग जो आहे हिकिड़ो उन झंग में तव्हां रहो था भला पोइ तव्हांजो गुज़र सफ़र छा ते हले थो ये मजदूरी करूं काठो कुटो जिते माल मजदूरी चारियूं माल मज़ूरी ते चारियो था हुन खां पोइ पंहिंजे पेट जो गुज़र करे था भला हीउ ॾिसो सॼो इलाइक़ो हिन वक़्तु रेगिस्तान जो ॾेख ॾिए पियो ऐं उन सां गॾोगॾु जॾहिं बरसाति पवे थी त पोइ हीअ आबादी थिए थी या न अब ऐसे जबरी सबरी के बाटे में निकरंदा ऐं उन में तव्हां पंहिंजो पेट जो गुज़र सफ़र करियो था पंहिंजे बचनि जे लाइ रोज़ी करियो था अच्छा तव्हां हिते केतिरा साल खां असांखे घटि में घटि 50 साल 100 थी चुको आहे हिते असांखे का बि हुकूमत जे तरफ़ां या ॿी का बि असांखे सहूलियत कोन मिली चुकी आहे पाणी जो बहिरान असीं उन में बुख में मरे हिते पिया आहियूं असांजो ॻोठाणो 100 साल खां वठी हिते रहिया आहियूं असांखे का बि सहूलियत हिते कोन थी चुकी आहे हेॾा जे माउंटन जा इलेक्शनूं आहिनि असांखे ताणियो कुते जी कायो वञनि था बाक़ी ॿी का बि असांखे सहूलियत कोन थी चुकी आहे हिते सभु को मुहबत उन महिल करियो सभु को पंहिंजो पेट भरियो वियो रहे थो असां लाइ का बि सहूलियत न आहे स्कूल आहे तव्हांजे ॻोठ में असांजे स्कूल आई कोन्हे असीं हिते बोरान में वेठा आहियूं न का पाणी जो सुख आहे न को रस्ते जो सुख आहे भला न को बीमारी जो सुख आहे अच्छा हिते वीरान हिन ॻोठ में जेके भिटूं आहिनि हिते ज़ाहिर सी ॻाल्हि आहे भलाऊं भटूं बि निकिरनि भलाऊं बि जाम आहिनि राति जो सिज लथे खां पोइ जे असांजो ॿार बचो लही हेठि कोन थो सघे उन जे लाइ करे असांखे का बि सहूलियत साहे जी न का बिजली जी न का लाइट जी का बि असांखे मिली कोन चुकी आहे अस्पताल ताईं पहुचण जे लाइ तव्हां सवाल ई कोन्हे इस्पताल में सवारी असां वटि कोन्हे असीं ग़रीब माण्हू आहियूं पेट बुखियो भरियूं पिया बाक़ी असांखे का बि सहूलियत कोन थी चुकी आहे तव्हांजे पेट जो गुज़र सफ़र छा असांजो काठ कुटींदा आहियूं कॾहिं मज़दूरी थींदी आहे कॾहिं 4 ॾींहं थींदी आहे 8 ॾींहं थींदी कोन्हे बेरोज़गार वेठा हूंदा तो का बि सहूलियत कोन्हे न स्कूल जी सहूलियत न लाइट जी सहूलियत न पाणी जी सहूलियत पाणी जेको आहे असां हितां खां 6 खां 7 किलोमीटर आणींदा आहियूं सो पाणी किथे कॾहिं मिलंदो आहे कॾहिं कोन मिलंदो अच्छा भला स्कूल विस्कूल बि हिते आहे न न स्कूल ई कोन्हे हिते पोइ हीअ ॿारड़ा हेतिरा इहे जेके ये पढ़नि था जबरी पूरो कंदा न को पढ़ंदा न को ॿियो तव्हांजे पेट जो गुज़र सफ़र छा ते हले छा मज़दूरी कंदा आहियूं काठ वठींदा हिन आहियूं वक़्तु चवनि था त हिन थर जे अंदरि जेके यकसाला हुआ थर जूं जेके बनियूं जेके तव्हां पहिरीं आबाद कंदा हुआ कार जे मौसम में उन ते बि नोटिफिकेशन हा गवर्नमेंट जो इहो ॿुधो आहे ये अची हाणे ॿुधो आहे नोटिस अची हाणे अच्छा पोइ जेकॾहिं इहो बि तव्हां न पोखियो त पोइ तव्हां छा कंदो पोइ छा कंदासीं पोइ ज़िंदगी पोइ हेठि लहंदासीं भॼंदासीं कंहिं बि छा कंदा ॻोठ माना करे इहे तव्हांजा इहे वस्तू वाहन जेके आहिनि इहे तव्हांखे छॾणा पवंदा तबाह तबाह थींदा वरी छा थींदा हा भला तव्हांजे ॻोठ में हुते का कंहिंखे जेकॾहिं को मरीज़ का बि बीमारी आहे त उनखे तव्हां अस्पताल ताईं छा ते पहुचाईंदा छा ते कुझु कोन्हे ऐं हितां असां वटि रोड बि कोन्हे जेको असां यकदमि खणी पुॼायूं ऐं रोड जेको असां हिते को अहिड़ो राति जो खाई वञे कंहिंखे भला भला खाई वञे त जेको फतकी मरी वेंदो अस्पताल में कोन पुॼंदा आहियूं ऐं वस वारा जेका आहिनि उहे सिर्फ़ु माउंटन में ईंदा आहिनि वॾा वाइदा करे वेंदा त तव्हांखे रोड ॾियूं था लाइट ॾियूं था सभु कुझु ॾियूं था पर पोइ वरी लभंदा कोन आहिनि किथे अच्छा हिते तव्हांजे आसपास में को रोड हितां गुज़रंदो आहे न असां खां तक़रीबन 6 खां 7 किलो रोड गुज़रंदो इहो राजा ई मां गुज़रंदो अच्छा इहो गुज़रंदो आहे तव्हां माना जेकॾहिं कंहिं शहर सां वाबस्ता करियो हुन कुंडरी वञणु चाहियो या नबीसर या उमरकोट त पोइ तव्हां उन रोड ते पंधु ईंदा आहियो हा पंधु ईंदा आहियूं तव्हां 6-7 किलो सवारी हिते कोन्हे कोन्हे पाणी भला तव्हांजो मिठो खारो हिते पातार जो हिते पातारे पाणी जेको आहे खारो खारो आहे अच्छा पोइ नए हिते का गवर्नमेंट जी आरो प्लांट कुझु कुझु बि कोन्हे लॻी का बि सहूलियत मौजूदु न आहे का बि नाज़रीन इन ॻोठाणनि जा तव्हां वीचार ॿुधा जिते का बि बुनियादी सहूलियत मौजूदु न आहे हीअ हिते थर में कीअं ज़िंदगी गुज़ारनि था भटुनि भलाउनि वारी ज़िंदगी जेको आहे झंग में कीअं ज़िंदगी गुज़ारनि था भटुनि खां ऐं भलाउनि खां ॾंग खां पोइ पंहिंजी ज़िंदगी विञाए वेहनि था ऐं उन सां गॾु हीअ जेके मुस्तक़बिल जा मेमार गुलनि जहिड़ा ॿारड़ा जेके ईअं हिते मौजूदु ईअं जो ईअं वांदा वेठल ऐं के जबरी पोरियो कनि था त ईअं रांदि कुटनि जेके रांदि खेॾनि था ऐं के वरी जेको आहे ईअं माल चारींदे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि था ऐं उन सां गॾु हिन ॻोठ में तक़रीबन 200 घर आबाद आहे ॻोठ जेको आहे 200 घरनि ते मुश्तमिल आहे पर पोइ बि हिते का बि बुनियादी सहूलियत मौजूदु न आहे हिननि ॻोठाणनि जी इहा आला इख़्तियारनि सां वसवारनि सां ऐवान में मौजूदु असांजे हुकुमराननि सां इहा ई अपील आहे बराए महिरबानी असांजे ॻोठ ते हिकु नज़र कई वञे असांजी हिन ग़रीबाणी वस्तीअ ते वाहण ते हिकु नज़र कई वञे
ऐं असांखे बुनियादी सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। जेको असांजो ॻोठु हिननि बुनियादी सहूलियतुनि खां हिकु तरफ़ दुनिया वञी चंड ते पहुती आहे, दुनिया वञी जेको आहे सो टेक्नोलॉजी जो उरूज थियो आहे, पर हिन ॻोठ में का बि बुनियादी सहूलियत न आहे। हीउ ॻोठु जिते दुनिया सारी रोशन शनासाई जो ॾेख ॾिए पई, रोशन आहे, हिन जे आसपास जेके बि ॻोठ आहिनि उहे रोशन नज़र अचनि था, पर हीउ ॻोठु अॼु बि ऊंदाही में पियल आहे। हिते जा मारवाड़ा ज़िंदगी इंतिहाई घणी ॾुखी गुज़ारनि था, ऐं ज़िंदगी कीअं गुज़ारनि था उहो बि तव्हां वीचार ॿुधा। ऐं हिननि जी इहा ई आला ऐवाननि सां ऐं आला अमलदारनि सां इहा अपील आहे त बराए महिरबानी असांखे बुनियादी सहूलियतूं मुहैया कयूं वञनि ऐं असांजी ज़िंदगी खे वधीक ऐं ईंदड़ नसल खे आसान कयो वञे। अॼोको प्रोग्राम पंहिंजी वसंदी पंहिंजो वहाण पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ हफ़्ते वरी कंहिं ॿिए वहाण ॿिए कंहिं वस्ती में मौजूदु हूंदासीं, वरी बि कंहिं माॻ कंहिं वहाण ऐं वस्तीअ जी कंहिं दर्द वंदीअ जे देश जी दाह खणी तव्हां ताईं पहुचंदासीं। तेसि ताईं कैमरामैन फरहान सां गॾु राहिबली चांडियो ॾींदा इजाज़त। अला निगहबान।